नाज़रीन, कराची सिंध आहे, सिंध जिंद आहे जे सिरे हेठि छाछरो में भी एकता जो ॾियारो मल्हाइण जे हवाले सां तयारियूं तेज़ी सां जारी आहिनि। हिते जेका क़दीमी साज़ वॼाईंदड़ शकूर फ़क़ीर फ़नकार, हिते जेका थर जो मशहूरु फ़नकार आहे, हू पहुतो आहे जे क़दीमी साज़ कमाज सां पंहिंजे फ़न जो मुज़ाहिरो कयो आहे ऐं सिंध अमर ते जेके बहितरीनु धुनूं बि तयारु कयूं आहिनि इन हवाले सां। ऐं हिते जेके ॿिया महिमान आहिनि हू बि हिते पहुची विया आहिनि ऐं ख़ासि करे हिते कमाज जो जेका साज़ आहे उन हवाले सां इन सां बि ॻाल्हि ॿोल कंदासूं। ऐं हीअ जेका 6 डिसंबर ते जेका क़ौमी ॾियारो एकता अचे पियो इन हवाले सां बि ॻाल्हि ॿोल कंदासूं ऐं इन्हनि सां इहो बि ॻाल्हि ॿोल कंदासूं त हीउ ॾियारो कहिड़े नमूने सां मल्हाईंदा, इन हवाले सां कहिड़ा जेके गज़ल ठाहिया विया आहिनि ऐं फ़नकारनि पारां कहिड़ियूं धुनूं बि ठाहियूं वियूं आहिनि उन हवाले सां बि ॻाल्हि ॿोल कंदासूं। त अचो त इन्हनि सां फ़नकारनि सां ॻाल्हि ॿोल कयूं। 6 डिसंबर जो असांखे तमामु घणो इंतज़ारु रहंदो आहे। असां फ़नकार ॻाइण वारा वॼाइण वारा असांखे ईअं लॻंदो आहे जी ईद पई अचे। होने देंगे असां इहो बिल्कुलु थियण न ॾींदासीं ऐं जेसि ताईं सिंधी क़ौम जे जेको पंहिंजो साह आहे जेसि ताईं इहो कॾहिं कोन थियणु ॾींदी। कमाच साज़ जेको आहे इहो सिंध जो तमामु क़दीमी ऐं पुराणो साज़ आहे ऐं कमाच हिकु उहो साज़ आहे जंहिं ते राय ॾियाज बि पंहिंजो सिर पंहिंजो कुर्बान कयो हो ऐं असांजो अली काज़ी साहिबु जस लहे उन जूं वॾियूं महिरबानियूं जंहिं पुठिते पियल इलाइक़े असांजे थर खे ऐं हीउ कमाच जेको तमामु क़दीमी साज़ आहे उनखे प्रोमोट करण जे लाइ हिकिड़ो प्लेटफार्म मुहैया कयो आहे। असांजे हिन खिते जो शकूर फ़क़ीर जेको कमाच नवाज़ आहे इहो तमामु हिकिड़ो बहितरीनु सक़ाफ़ती कमाच नवाज़ आहे। अली काज़ी जूं महिरबानियूं जंहिं हीउ 6 डिसंबर जे ॾियारे खे हुनखे हिकिड़ो मुनक़िद करे ऐं सिंध जी सक़ाफ़त खे उजागर कयो आहे। इंशाअल्लाह 6 डिसंबर ते असां छाछर जे शहर में घटी घटी में उठनि ऐं घोड़नि जूं रैलियूं कढी बाक़ाइदे इन ॾियारे खे भरपूर नमूने मल्हाईंदासीं। एकता जो ॾियारो आहे असां भरपूर तरीक़े सां मल्हाईंदासीं ऐं इहो साज़ असांजो हिकिड़ो पुराणो क़दीमी कमाच आहे। इनखे ऐं हिननि खे अहिड़नि फ़नकारनि खे मौक़ो मिलणु घुरिजे, इनखे अचणु काज़ी अली काज़ी जूं महिरबानियूं इन्हनि खे अॻिते अचणु खपे। इन्हनि जूं महिरबानियूं असां 6 डिसंबर ते भरपूर तरीक़े सां छाछरो शहर में उठनि ऐं घोड़नि सां बिल्कुलु रैली मल्हाईंदासीं सुठे नमूने सां। वालिद साहब चिनेसर फ़क़ीर हो, उनजो वालिद साहब सचू फ़क़ीर। असांखे ही ख़ानदान में जेका ही बरसी असांखे मिली आहे ही कमाच। उन खां पोइ धर्मी असीं वॼाईंदा आहियूं। काफ़ी माण्हू अहिड़ा आहिनि, काफ़ी राग ॿुधण वारा आहिनि, सुगड़नि शाइर जेका महफ़िलूं थींदियूं आहिनि असीं वेंदा आहियूं, ॾींहुं ॾियारो महफ़िलूं कंदा आहियूं। महिरबानियूं अली काजी जी असां ग़रीबनि ते ई महिरबानी कई आहे। असांखे मौक़ो टेम मिलियो आहे ॻाल्हाइण जो असां ग़रीबनि खे, ऐं असीं चऊं था त असीं शुक्रगुज़ार था। असांजे ही कमाच आहे जा पुराणा पुराणा को बि साज़ असां वटि आहिनि उनजो असांखे मौक़ो ॾिनो, इन जे बारे में असीं अली काज़ी जा शुक्रगुज़ार आहियूं।
नाज़रीन तव्हां हिन फ़नकारनि जी ॻाल्हि ॿोल ॿुधी ऐं शकूर फ़क़ीर ख़ासि करे जेका क़दीमी साज़ वॼाईंदड़ फ़नकार जी बि ॻाल्हि ॿोल ॿुधी ऐं हिते जेके आयल महिमान हुआ उन्हनि जी ॻाल्हि ॿोल ॿुधी। हुननि जो चवणु आहे त 6 डिसंबर जो जेको असांजो एकता जो ॾियारो आहे उनखे असांखे जेका बेसब्री सां इंतज़ारु हूंदो आहे। असां हिन ॾियारे खे क़ौमी ईद जीअं मल्हाईंदा आहियूं। असांखे हिन ते तमामु ॾाढी ख़ुशी बि थिए थी ऐं हिननि फ़नकारनि खे ख़ासि करे थर जे पुठ ते पयल इलाइक़नि जा फ़नकार उनखे हिकिड़ो मौक़ो बि मिले थो, उन्हनि खे हिकिड़ो प्लेटफॉर्म मिले थो त उहे पंहिंजे फ़न जो मुज़ाहिरो बि कनि था। ऐं उन्हनि जो चवणु आहे त असां 6 डिसंबर ते जेका रैलियूं बि कढंदासूं ऐं छाछरो प्रेस क्लब जे अॻु में जेके फ़नकार चवनि था असां जेके नयूं धुनियूं बि ठाहियूं आहिनि, क़ौमी नगमा बि ठाहिया आहिनि ऐं जेका सिंध जे हवाले सां ऐं ख़ासि करे असांजी जेका सकाफ़त जे हवाले सां इन हवाले सां असां हीअ जेका ॾियारो जेका भरपूर नमूने सां मल्हाईंदासूं। जबार नोड़ियो, टाइम न्यूज़, छाछरो।